जय झूलेलाल। सिंधी संगत हिकु दफ़ो वरी ॾेई रहियो आहे ॿारनि खे ख़ुशि थियण जो मौक़ो। जी हा, सिंधी संगत हिकु दफ़ो वरी फॉर द 7th टाइम ऑर्गेनाइज़ करे रहियो आहे असांजी 7th इंटरनेशनल सिंधी नर्सरी राइम्स जी कॉम्पिटिशन। त बिल्कुलु तयार थी वञो। तव्हांखे त हाणे ख़बर ई हूंदी, तव्हां एक्सपर्ट्स थी विया आहियो। एज कैटेगरी आहे 3 to 8 years ऐं असांजी कॉम्पिटिशन जी डेट्स आहिनि 1 जुलाई खां वठी 30 सेप्टेम्बर ताईं। त तव्हां को बि हिकु बैच चूंडियो पंहिंजे ॿार लाइ। जूनियर कैटेगरी ऐं सीनियर कैटेगरी जा अलॻि अलॻि बैच आहिनि। तव्हां को बि हिकु बैच कैटेगरी जे अकॉर्डिंग चूंडियो ऐं पंहिंजे ॿार खे रेडी कयो ऐं उनजो वीडियो असांखे मोकिलियो। पर उन खां पहिरीं सिंधी साथी बणजणु ज़रूरी आहे। हिन लिंक ते तव्हां रजिस्टर करे सिंधी साथी बणिजो ऐं पोइ पंहिंजे ॿार जो वीडियो असांखे मोकिलियो। ऐं हर दफ़े जीअं हिन दफ़े बि असां ॾेई रहिया आहियूं 40 प्राइज़ेस ऐं जंहिंमां 20 कंप्यूटर टैबलेट्स आहिनि। एक्साइटिंग। त हिकु दफ़ो वरी तयार थी वञो, पंहिंजे ॿारनि खे ट्रेनिंग हींअर खां ई ॾेई छॾियो, छो जो अची रही आहे असांजी 7th इंटरनेशनल सिंधी नर्सरी राइम्स जी कॉम्पिटिशन। महिरबानी।